मुझे दिल ते दिग है दिग अल्हाए कवल दींदा अल्हाए न अल्हाए दादन राजी थींदो अल्हाए न अल्लाह करे राजी छे मसाते राजिया ही धनु फकीर राजिया फकीर सहरा गाइंदो इंदो धनन घोट अण मोट लहिया लारियता ओ धन जे थलेता धनन घोट अण मोट लहिया लारियता वेहो हणाए मेहंदी ओ मेहंदी मेहर वारी वेहो हणाए मेहंदी भला फकीर वेहे जा वनी फकीर वनी खुआ जे तरे में किरे तो को कढण वारो न हुजेस बुडे गोता खा फुक जी वने तो कढी पूरन से हसन दरवेश वाले कब्रिस्तान में मथई चटे वियो भागो के जाजो मासात तुझो मथो मलाई या चाटो थोरिया जो ही फकीर वेही चटींदो अरे मूं ही छा चयो मां बि वॾो बेवकूफ़ आहियां मासात त माखिया सफ़ा गज़लईअ जी माखी मिठी सफ़ा ज़ोर मिठी सफ़ा ज़ोर मिठी मठ रखे न ज़बान ते टांडा टर हण हेता टर त का तखणी पाडे जड़ो कंध कपींदी सै मासात धाणो अहमद खान मदोश ॿियनि जे लाइ न चयो इहो मुंहिंजे लाइ चयो त मदहोश जे ॻाल्हियुनि खे समझी सघियो न कोई मां वरी हीअं चवंदुसि त धनुअ जी मुहबत खे समझी न सघी धाणो तू न समझंदे तरस तरस त मां थी तोखे समझाया तकलीफ़ न कर मासात फकीर वञे तो भला फकीर वेहे न वञे इहे तो तुझे बुत जो सूर लाया मथो जाए ते थे इस्माइल चओ शफना इस्माइल मूंसां हिकु वाइदो कर हुकुम कर वाइदो ही वाइदो आ शफना ओ मजबूर थी सोचो आ न त ईअं न कया चओ त सही न यार ॿ कम करणा आहिनि 10 चओ मथो चवी हिकु त मूमल खे आणो आहे सोढू प्याला करे वा ॿियो कवल खणी कंध कोट पुॼाइणी आहे कवल हा कवल खणी आहे जेकर तूं साथ ॾी त ठीकु आहे न त मां अकेलो ई काफ़ी आहियां शफना कंवल जे बारे में करोड़ दफ़ा सोचे पोइ हकल कजाए कंध कोरे ॾींदुसि तोखे पंहिंजो मतां टिजणो सम्झी करोड़ दफ़ा छो ता त को दर्जी वियो हुई छा मूं कंध कोरे ॾियण जी ॻाल्हि कई त सभु कुझु ख़तम न कंहिंजो डपु न कंहिंजो ट्रा सिर्फ़ रब जो खौफ पर कंवल केर तूं केर इन मामले ते जरूर गौर कर शफना घणो ई गौर कयो अथमि इस्माइल अञा भी गौर कर शफना जॾहिं मुकम्मल गौर करण खां पोइ तय करी न हकल कजाए कंध कोट त छा कोहाट ताईं ॿधल रहंदुसि मतां चवी त बुज़दिल आहियां मूं गौर करे छॾियो आहे तूं 100 दफ़ा सोचे पोइ साथ ॾिजाए तो ते इस्माइल का मयार न ॾींदुसि लोक मयार ऐं मलामत जो बार सही न सघंदे शफना बाक़ी मूंखे जंहिं महिल बि हुकुम कंदे मां हलियो ईंदुसि मां बिल्कुलु आख़िरी भेरो चाचे सोराब सां ॻाल्हायां ओ यो कम हर हाल में करणो आहे ठीक आहे तूं भली ॻाल्हाए पर जे मुंहिंजी सलाह वठी त चवां हा चओ वठण जहिड़ी हूंदी न त वठंदुसि दादन ॾे पलांद रहियल आहे खथूरे गुलण जे क़त्ल जो ऐं तोते हमले जो
इन जे बदले में तादन खे राह रबानी ॾेखारियऊं। पोइ तोखां काॾे वेंदी कमल? ठीक है इस्माइल, पहिरियां ईअं था कयूं, सभ खां पहिरियां हुनखे तलाश था कयूं और हुनखे चङी रीत समझायूं था। अम्मा बादल समझो आहे। समझदार न हुजे हा त अॼु ताईं ॾुखियनि मामलनि खे मुंहुं ॾे हा? हरगिज़ न। नाराज थी वञे मीरल जे करे। अकुल ॾिस, छो नाराज थींदो? हू त इन्हीअ ॻाल्हि जे हक़ में आ। थींदो आहे न मां, इंसान जे दिमाग़ में सवे खाना सवे सोचूं, कंहिं वक़्तु कुझु बि सोचे सघे थो। बराबर नूरी, बादल वर्जिस तो ऐं सम्झू आ, मुंहुं ॾेई वेंदो हालतुनि खे। केरु कंहिंजे सिर जे लाइ सांगो लाईंदो आ जीअं बादल कयो आ? हा मां, बादल साह में सांढण जहिड़ा लक्षण रखे थो, को अहिड़ो हूंदो? बादल वियो आ त मूंखे दरवाज़ो ॾियण विसरी वियो आ, मां दरवाज़ो ॾेई अचां? इहे ई वेसरूं त वीरान कंदियूं रहियूं आहिनि। वेसर बराबर वीरान कंदड़ आहे। केरु आहीं तूं दरवाज़ो खड़काइण खां सवाइ? नूरी? नाहिया मां नूरी, न रही आ नूरी। नूरी धीअ, अम्मा तूं माठ कर, एहसान ऐं प्यार में फर्क आ। कम पहिरीं अंदर जा साफ़ नाहिन हूंदा। जॾहिं ज़िंदा ॾिसे तो हिन खे नूरी यादि थी अचे, ऐं जॾहिं मरियल ॿुधे तो त नूरी विसरी थी वञेसि, वैसर वीरान थी करेसि। नूरी? मां कुझु बि ॿुधण जे लाइ तयार न आहियां। लालच ज़ंजीरनि सां जकड़ियल हुजे तो लालच जोगो ई हूंदो आ। नफ़रत जी वहंदड़ नदीअ में लोढ़ण जहिड़ा हूंदा आहिनि उहे माण्हू जेकी सिर्फ़ मतलब, लालच ऐं लोभ खे प्यार समझी वेंदा आहिनि। प्यार वापार नाहे, प्यार कठिन घड़ियुनि में सहारे जो नालो आ। मुश्किलात मौत जे वात मां कढी अचण मोहब्बत जो माण आ। ऐं ही पाण सां प्यार कंदड़ माण्हू जंहिंखे रिश्तनि जो क़दुरु नाहे। जंहिं वटि रिश्तनि जो क़दुरु नाहे ते ॾुखे वक़्त में रिश्ता कीअं संभालिया आहिनि? तुंहिंजो ॾोह नाहे, वक़्त ऐं हालतूं माण्हू खे मायूस कंदियूं आहिनि त माण्हू लोही मां बि निकिरी वेंदो आहे। नूरी, तो ॾाढो ग़लति कयो आ। न मां, मूं ग़लति नाहे कयो। ही शख्स खुदगर्ज़, मतलब परस्त, वक्त जो पुजारी शख्स आ। अवासी बादल सावत में नहीं दो अची वेंदो, सब्र कर गोर। केसी ताईं बाबा साईं? जेस ताईं संघार खान सां फिस्तो टुटे। छो त हिन मामले में कासिम ऐं ज़फर कम वारा माण्हू आहिनि। जे बादल ते दबाव विझबो न त इहे ॿई परे थी वेंदा, ऐं जे इहे ॿई परे थिया त असीं कमज़ोर थी वेंदासीं। अहिड़ा ॿिया खोड़ बाबा साईं। समझण जी कर गोर, हूंदा खोड़, पर हिननि जहिड़ा न। रुगो कम निकिरे त पोइ हिन बादल खे वात में बारूद जा बोणीदा गुदबा त पाण ई अची गोड़ा खोड़ींदो। पोइ कासिम ज़फर न खणी को बि लाट जी पासो खणेसि न त लेथड़ियूं पारायांसि। बाबा साईं ईअं कयो, आहे त मुश्किल, पर ॾिसजे बादल थो मस्तियूं करे ॾेडरी ज़ुकाम मौला जो शान आ। चयमि न त केर बि हूंदो गोलियूं गीतराईंदो मांसि ऐं हिन छोरीअ खे छिके में विझी अची हवेली जे हिंदोरे में पिटे कंदासीं। पोइ सभिनी खे मोकल आ। ठीकु आहे बाबा साईं। कर ख़बर सरदार वयासीं पर झड़प थी पई। झड़प कैसा? संघार जे हमराहन गोराम ऐं मेहार सां, पर ईसन ज़ख़्मी थी पियो। ऐं हुननि मां बची विया? मुंशी मरणी लॻो, असां वधी मुक़ाबिलो कयो, पर शायदि गोराम खणी वियुसि। उन ज़मीन ते हुया?
हाँ सरदार, उन ही जमीन ते हुआ। मतलब त संगार खान ने सिर्फ अगराई कई आ, पर एसपी साहब जे हुक्म जी इनराफी भी कई आ। तव्हां उते तेरो जमाए वियो। मां एसपी साहब सां ॻाल्हायां थो, जो संगार खान मरण ही मारण खां सवाइ न मिलंदो। एड़ा रैली विछाइण जो मकसद? चाची, ॿारनि ते रैली रखण सुठी ॻाल्हि आहे। खण आओ चाची खण वञो अंदर रखे छॾियो। आगी असां सां हेॾो सानियो थी वियो आहे ऐं ही वरी हली आहे खटरूं सजाइण मेसड़ी। खणे रहियो वञी रख अंदर। चाची न चवंदी कर मूंखे मेसणी। खुदा जी कुदरत आहे। हां ऐं तोखे मेसड़ी न चवां, बाक़ी छा चवई? मुमल चवई। हां एड़ा अखियूं फाड़े चप लाड़े मूंखे छा थी ॾिसी? हां मां तवारे टिघन ऐं बिंदरनि खां कान थी टिजां। अचे ज़फर तुन सां सलाह करे तुंहिंजो सेहो त कयां, बाक़ी मुंहुं तूं वठ कान ॾींदी। चाची न चओ चिड़ ॼाराईंदड़ ॻाल्हियूं। खुदा जी कुदरत आहे। हां हाणे हिन मेसड़ी खे बि चिड़ थी वठे। ऐं जेकॾहिं चिड़ंदी आहे त छा कंदीअ तूं मूंखे? हां यो मुक हाणी नक नासो हिक करे छॾींदी सही, प्लेट जहिड़ो बूथ थी वेंदई। भले डिजाइन तई सोणी जो मुंहिंजो मुंहुं प्लेट जहिड़ो कंदी आहे। मुमल न मांदिया न बांदिया। कमकार खां वांदिया, बाह से रांदिया, सारा जी नोह न पर साहब ज़ातिया। इहा शायरी वञी ॿियनि खे ॿुधाए। कंहिंखे थी चई बाजाई? इहा जेका साम्हूं बीठी अथई, मेट जबल जी मम। भाजाई अम्मा जे लाइ ईअं थी चवीं? बुध कासिम बुध, पंहिंजे कननि सां बुध। आई अॼु त जीअं तीअं हाणे त मां गई छुड़वाग थी वई आहे। जीअं अचेसि तो जेको तो अचेसि बसि ईअं चई थी वई। चाची अम्मा हाणे जुरत कंदी न त जेरी कान रहंदी मां ई तुंहिंजी बेइज्जती सां। पोइ छाजो करनि था? हाणे मूंखे को हथ बि त लाहे ॾिसे। जेको मुमल खे हथ लाईंदो न सो ॾुखियो थींदो। मुमल न मांदिया न बांदिया। हाणे मां ये बेइज्जती बर्दाश्त न कंदसि। खुदा जी कुदरत आहे। हाणे मेसड़ी जी भी बेइज्जती थी थिए तो अब ॻाल्हि ॿुध। हिकिड़ो कमु चवई। कहिड़ो मां? अबा सफ़र अचे न त उन सां निकाह जी तारीख़ तय करे वञी मौलवी मोहम्मद शरीफ खे वठी अचे त तुंहिंजो ऐं हिन मेसड़ीअ जो निकाह विझूं। पोइ त वाह ये अंगड़ मुंहिंजे रण लजा वसंदा। चाची अम्मा मां ईअं कोन करे सघंदुसि। छो पा को ऐबा छा? न बस मां ईअं कोन कंदुसि। छो न कंदे? चाची अम्मा मुंहिंजे लाइ मुनासिब न आहे। अय्यप्पा ही जेका भोलड़ी अथई न इनखे नक में बूली पाराइण ज़रूरी आहे, न त हिते कान वेंदी या वठे ई कान ॾींदी, सिधो माइटनि में वञी धू कंदी। ईअं कीअं निकिरंदी चाची अम्मा? ईअं कीअं निकिरंदी तूं? ख़बर कान्हे त कासिम करनि था हाणे या मारे। ख़बर बगन बाबल घोड़े जो पेरो शहबाज खान लांडीअ ते ख़त्म थियो आहे। शहबाज खान जी लांडी? हा सरकारे, माण्हू लांडीअ खे घेरियूं बीठा आहिनि, पेरो ॿाहिरि निकिरे ई नथो। इन जो मतिलब त मुंहिंजो घोड़ो शहबाज खान जी चुर्च ते माण्हुनि कायो आहे। ज़ाहिर आहे घोड़े जो पेरो तबेले खां सिधो लांडीअ पहुतो आहे। बाबल उतां काॾां चुरे ई कोन थो। लांडीअ जे आसपास शाख या वाटर कोरस आहे? हा वाटर आहे सरकारे। वाटर सां या वाटर जा घट घेर जाचिया अथव? घट घेर छा लाइ सरकार? मतां घोड़ो वाटर जे अंदरां काहे वञी अॻिते निकिता हुजनि? इहो बि मुमकिन आहे, पर मूंखे नथो लॻे सरकार। वो त शहबाज खान जे माण्हुनि ईअं कयो आहे। तूं वञ या जांच त करे। जी जी सरकार। ऐं हा
फिलहाल तक जी जरूरत ना है, मता झगड़ो कराए विझी। ठीक है सरकार। अगर आई कन्हैया अलड़ बाजी कने तो गोलीअ जो जवाब गोलीअ सां ॾिजो ने। अगर आयो न कबिला ओ त पगन जी सट पघड़ जो झट। लो शहबाज खान। आराम खान पाजे मानुन के मुझी लांडी ता हटाए, न त रत जा वाड़ वही सकन था। धमकी न दे शहबाज खान, मुझो घोड़ो चोरी थियो आ। पेरो लांडीअ लॻो आ, पेरो ॿार कढी दे त घेरा टोड़ियो वेंदो। ये सूरत में तू वाहुड़ तो चवी, रत जो दरिया भी वही सके तो। तू मुखे या मुझी बिरादरी के चोर तो समझी? पेरो किथे लॻो आ, तुझी लांडीअ ते न, चोर कंहिंखे समझा। इस बराम खान, मां आखिरी भेरो तो के वार्निंग ॾियां थो, पंहिंजे माण्हुनि खे पल घेरो ऐं लुड़ हटाए, न त हिकु भेरो ॿीहर बिरादरियूं रतो छाण जी लपेट में अची सघनि थियूं। मां भी वार्निंग तो जाए, पेरो कढी दे या घोड़ो वापस कराए। रत बाराम खान ऐं संदसि बिरादरी तो ऐं तुझी बिरादरीअ खां न घटि आ न कमज़ोर। हाँ ओके, मोकल आ तोखे मोकल। कंवल सुती पई आई? अम्मा बदन में गामोट आ, जे निपोड़जी वियो हुजे। रात जो निंड न कई अथई न, इन जे करे। किथा निंड ईंदसि, तान के जंजीरी जो भी जी छॾियो है ने, छॾियोसि त घुमे फिरे। सेर सपाटो करे के ज़माना ॾिसे। शफ़न जे हवाले कयोसि त गौर घुमायोसि गौर, जिथे चवे हैदराबाद कराची। तुझो ऐं धनुअ जो नक साॻो ई आ, मेसुअणो ऐं फिसकणो। अम्मा ॿई पाण में मासा अथनि, लक्षण त साॻा हूंदा ई न, कहिड़ा मटियल हूंदा। चङाई छुटी त पाबंदी ख़तम थी कराई, वरी मूंखे थी चमी। थाणो जो त हर कंहिंजे हाव ते दिगई गुबार आहे, सत लहज़ा बि कोन्हे। थाणो खे केर कंदो छा? थाणो धणकी आ, ने धणकी न आहे। मामी हेरे हथ थी ॿधाए वञ, ऐं हिते न ईंदी कर, मरी पवंदी न त ॾचे में पइजी वेंदासीं। हाँ हाँ, थाणो खे केर मारींदो, थाणो खे केर हथ बलाए ॾिसण ते लाह कढी छॾियांसि। थाणो धणकी आ, ने धणकी न आहे। हेतिरियूं तादियूं, हेतिरियूं बेइज़तियूं, को बि इहो बुंडीअ जहिड़ो नक खणी त बीठी आ। निकुर हितां त विझाए न ॻीचीअ में फाहो, टंगियाए न टालीअ में बेनकी। नमूनो अथई सहणा, चिॿे डाल्टा जे दॿे जहिड़ो। मुंहुं कुटे कबाड़ी वारट खपाईंदीसे, मूंखे थी फाहो ॾे। नमूनो अथई सहणा, साल ही लुॾण, फाहो खा तूं, फाहो खा दादन। जवान जवान घर में छोकिरी विहारियो, बब्बा लगा था वतो। चारोस शफ़न शहर जे गुले, चारियोस। बी मामी नच जे मुझे वेझे, मां लोह जियां ततल आहियां, सड़ी न वञी। थाणो जा लिंग लोह जा न लोह जा, थाणो धणकी आ, धणकी न आहे। छॾेसि कंवल, नक लोह जो तसे, लोह वारी आड़ीअ सां कटणो पवंदुसि, न त हीअ न टरंदी। अम्मा अम्मा छॾ त हिकिड़ी जंग गोॾे खां उखेड़ियांसि, त ही बि धनुअ वांगे मंडक मंडक करती गिटीअ में पिनंदी वते। बल्ले झरपीर जी झिरकी उॾाम वारी आसमान ते। हथ लाए त विझण ॾाटरो वाछन में त कननि ताणी छिकिजी वञी। मुंहुं ॾिस, अखियूं चप ॾिस, जेका मूंखे थी मंडो बणाए। थोबी जहिड़े टुकरनि जहिड़ा चप लड़के थाणो सां बकवास न कंदी कर। थाणो धणकी आ, धणकी न आहे। रुको ॾिसण ईंदी आहियां त मुंहिंजी अमानत डॉक्टर सत्तार के त न ॾेई छॾी अथव। न त मां का वांदी आहियां छा, जो सीढ़ जी सतिन जतिन वटि अचां। थाणो धणकी आ, धणकी न आहे। अम्मा
अधो सही चवंदो आहे त हिन खे घर में अचण ई न ॾिजे। दरवाजो बंदि करणु विसरी वियो। इहा काहे पई कावली। अम्मा अॻिते मां यादि करे दर बंदि कंदसि। मां दर ॾेई अचां, वरी न कोई घर में काहे पवे। कासिम जे शादी खां इनकार करे मिटन माइटन में खोड़ छोकरा आहिनि। सोनो सेब तो काठ जवान ॾिस अचे कासिम ते ॻाल्हायांसि थी, पर अहिड़ो छोकिरो हुजे हाय हाय ऐं मुंहिंजूं सिकूं ऐं लाहे छॾे। मूंखे भाई जीअं चवांसि उहे करे। राति खे चवां ॾींहुं आहे त बि चए हाओ अम्मा, जे चवांसि ॾींहं खे राति आहे त बि चवे अम्मा बिल्कुलु ॾींहुं। उथारियांसि त उथी पवे, वेहारियांसि त वेही रहे। हा अहिड़ो छोकिरो खपे त पोइ त वाह वाह थी वेंदी, वाह वाह थी वेंदी आहे। इहो मूंखे छो थी ॿुधाए? ऐं तो लाइ त ॻोल्हियां पई, ॿियो कंहिंखे थी चवां? चाची ऐं माठ कर, ख़ुदा जी कुदरत आहे हाणे मेसड़ी बि थी मिटियूं फूके। सॼी उमिरि तो हिते वेठी हूंदी ऐं सारा तई सारा सारा तोखे वेहण ॾींदी छा? मां अम्मा धाणो ॾे हली वेंदसि। धाणो ॾे आई तूं विख त खण, इहो टंगू त बञे आहे बि सेब थी जो मुंहिंजूं ॼंघूं भॼंदीअ। मूंसां ईअं न ॻाल्हाए त बैसाखियुनि जे लाइ कासिम खे इलाज न कंदी वतई। मूं महिल न मांदी आहे न बांदी आहे। छा मूंखे तूं बैसाखियूं वठाईंदी? तो में इहा हिम्मत बि त तो चाची मां चवां थी मुंहिंजे वेझो न अचिजांइ, मूंखां गुस्ताखी थी वञे ऐं दुनिया मूंखे टोके। दुनिया ॼाणे थी त मां मजबूर थी ईअं कयो आहे। जेकॾहिं इज़त ॾींदीअ त इज़त वठंदीअ। मूंखे ख़रीद करे न वठी आया आहियो जो मां अम्मा ॾे बि न वेंदसि। ऐं ॿुध हाणे मूंखे अधो ज़फ़र बि न रोके सघंदो। ॾिसंदसि ऐं आम बि ॾिसंदसि त तूं इहा वञी कीअं थी धाणो ॾे? हा गोराम जी रईस सदाई मेहार पियो ज़ख्मी थे, भला तूं ज़ख्मी छो थो थे? रईस मेहार वाइड़ो आहे, छेड़े जे दहशत में वाइशर फ्री था वञनि ऐं फटिजी थो पवे। किथे तूं त खेसि फटी नथो करें। मां फटी कंदुसि रईस, तव्हां सां क़ुरान ते हथ रखी निभाइण जी कई अथमि। मां गद्दारी कंदुसि। गोराम पोइ त मेहार जी मालिश करणी पवंदी। मेहार में आहिस्ता आहिस्ता हिम्मत ईंदी थी वञे रईस। हुन दुर जो बि शदीद ज़ख्मी आहे। मेहार खे सवाया धक लॻी विया न त मरण ताईं मुक़ाबलो कयां हा। तव्हां छा था सम्झो त गोहराम हटे हा? न रईस न। तोखे गोराम तोखे उते मर्दानगी सां रहणो आहे। जेकॾहिं शहबाज खान जो माण्हू अचे न त वापसि न वञे। न वेंदो, बाक़ी पुलिस खे पलजो मतां रंडक विझे। बाक़ी गोहराम तव्हांजो उम्मीदुनि ते पूरो लहंदो। पुलिस जो उल्को न कर गोराम। मूंखे ऐं शहबाज खे एसपी साहब मीटिंग जे लाइ घुरायो आहे। मीटिंग? सुलिया जी ॻाल्हि कंदो शायद, पर ही संघार खान ज़मीन जी वापसीअ ताईं सुलिया जो नालो ई न वठंदो। भले हाणे सियाणी ॾिसो, हिन बहाने मिड़मिड़ शुरू कई आहे ऐं तोखे सारा जी ख़बर कान्हे। सिर खणंदई सिर। भला फ़कीर वेहे या वञे? बिस्मिल्लाह, फ़कीर वेहे, चाची सारा सां कचहरी करे। मेहरबानी मूमल बच्चा, मेहरबानी। जिंदगी में पहिरियों दफ़ो कहे अॼु वेहण जी सलाह कई आहे। आयो ते उथी उथी मां चवां थी निकिरी था निकर। फ़कीर नओं स्टाइल खणी आयो आहे सारा, नओं असली सफ़ा भलो। असली चवंदी आहे त फ़कीर वेहे ऐं स्टाइल हणे। फ़कीर स्टाइल हणे थो, तूं पसंदि कर। उहो ई स्टाइल हूंदो जेको तूं पसंदि कंदी आहे। तूं इहे न सुधरंदे। हा अॼु ॾिस यकी तो मां जान थी छॾां। ॾिस तो सां हशर छा थी आऊं। सब्र करे तुंहिंजा स्टाइल त आऊं थी कढां न। हाणे ॾे तूं स्टाइल। चवई थी भरकल मुंह
पढ़ कलमो जो आखिरी वक्त सही पढ़। स्टाइल ॾिस मुखियारी आहे, बाक़ी सो तो रज़ाई आहे। ही ॾिस स्टाइल, भला ही ॾिस भला कहिड़ो स्टाइल पसंदि ईंदी ॿुधाए त उहो स्टाइल फ़कीर हणे। फकीर हाणे वञ चाची सारा खां मरी पवंदे, स्टाइलनि जी खाण आई छा? न बाक़ी बचड़ी मोमल, तोखे ख़बर न आहे त फ़कीर वटि स्टाइल जी खाण अथई खाण। चको तुझे स्टाइलन मां जान थी छॾाया हां, ऐं तूं फसी वई आहीं तुझे स्टाइलन मां। पढ़ कलमो। हर हर बंदूक हर हर डंडो सारा स्टाइल नथा वणनि त मार न, पर ॿुध फ़कीर अथई सफ़ा पोखण कहिड़ो। आओ चो थी कर निकल हितां, वञ हितां। हे भागो बेहूदो बेशर्मो के चाहे जो जॾहिं केॾी महिल ॾिस अॻो बीठो आहे हिते। आओ चवे थी वरी जे हिते आया आहीं न, इहो भांडो जेको अथई न इहो भोरे छॾींदी सही। पर अञा आया थी अथसि, या डप खां घरां ॿाहिरि निकिरे ई नथो। तूं सही तो चई कासिम, शायदि घरां निकिरणो घटाए वियो आहे। थी सघे थो, सभु थाक ताड़िया अथऊं, किथे बि दादन जी धप ई न आहे। सोढल जे पलांद में खेस ख़बर ॾियणी आहे। सोढल जे पलांद सां गॾु मुंहिंजो बि पलांद आहे कासिम। हाणी संदसि घट घेर तारबा ज़फ़र। हा न त वच न ॾींदो। ॿी ॻाल्हि बि आहे ज़फ़र। कहिड़ी? भाॼाईअ ते कंट्रोल कर, कंट्रोल कर। अम्मा चाची सां गुस्ताखी थी करे। चवंदो सांस तूं परेशान न थी। परेशानी जी ॻाल्हि वरी ॿी आहे ज़फ़र। ॿुधाए। सोहराब ऐं शफ़न भाॼाई खे वठी वञणु चाहिनि था, ऐं भाॼाई बि अम्मा खे ईअं चयो आहे, इन जे लाइ सोचणो आहे। मां अदी मूमल ऐं पुफीअ सां ॻाल्हायां थो, बाक़ी शफ़न वठी वञणु त छा, जेकॾहिं सोचई बि न त सटिजी वेंदो। सटिजी छा, सेकाटजी वेंदो, सेकाटजी। छो त कासिम करनि था।